नाज़रीन, गढ़ी हसन भरसा RD 44 थाने जी हद में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ ॻोठाणनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन वार सां रिपोर्ट करे रहियो आहे निज़ाकत कुंडराणी। गढ़ी हसन में ॻोठाणो पारां RD 44 थाने जे हद में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ निदवाणी, मोहम्मद अल खोसो, मोहम्मद अली दूओ ऐं ॿियनि गढ़ी हसन प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदे चवणो हो त RD 44 थाने जे हद में SHO अब्दुल गफ़ार कंबराणी जे मुक़ररु थियण बाद इलाइक़े में बदअमनी चोट चढ़ी वियो आहे, पर पुलिस गश्त करण बदिरां थाने ताईं महदूद बणियल आहे। रोज़ फुरूं थियनि था ऐं RD 44 जेको SHO आहे अब्दुल गफ़ार कंबराणी ऐं को बि गश्त नथो करे ऐं इलाइक़े जे में अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राब थी वई आहे ऐं ॻोठाणा जेके आहिनि त अज़ाब में पइजी विया आहिनि ऐं असां SSP जैकाबाद खां मुतालबो कयूं था त हीअ बदअमनी खे ख़तमु कयो वञे। मुंहिंजे सौट जे घर में चोर घिरिया आहिनि, फायरिंग थी आहे, तक़रीबन 2 कलाक फायरिंग हली आहे, पोइ बि हिन फ़ोन कयो आहे, हे न आयो आहे। वरी 3 राति वरी बि मुंहिंजे घर में सौट जे घर में चोर पिया आहिनि। वरी राति असांजे पाड़े में सुंदराणी वेठो आहे, उन सुंदराणी जे घर में चोर पिया आहिनि। तक़रीबन मुसलसल 1/2 कलाक फायरिंग हलियो आहे। असां फ़ोन कयो आहे, चई मां तव्हांजो घर जो चौकीदार त न आहियां। असां SSP जैकाबाद ऐं DIG लाड़काणे खां मुतालबो कयूं था त SHO खे अब्दुल गफ़ार कंबराणी खे हटायो वञे ऐं ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। SHO अब्दुल गफ़ार जे अचण सां बदअमनी वधी वई आहे। ॿियो त गश्त कोन थो करे, क्वार्टर ते महदूद आहे। असां SSP जैकाबाद खे इहो मुतालबो कयूं था त इन SHO अब्दुल गफ़ार कंबराणी खे हटाए करे को ईमानदार SHO रखियो वञे। असीं सब डिविज़नल गढ़ी हसन RD 44 थाने और SSP जैकाबाद IG सिंध DIG लाड़काणे के पुरज़ोर अपील था क्यों, बराए मेहरबानी जेको आहे त हिते जे सुफ़ारती SHO जेको आहे त थाननि ते तानियात था कराए वञनि। असां बराए मेहरबानी खे अपील था क्यों असांखे ईमानदार ऐं सचो SHO मुक़ररु करे ॾिनो वञे। उन्होंने SSP जैकाबाद खां मुतालबो कयो आहे त RD 44 में SHO खे हटाए करे हिकु ईमानदार SHO मुक़ररु कयो वञे ताकी इलाइक़े में बदअमनी खे ज़ाब्तो आंदो वञे।